किसो आहे विरसे जो। ही असां जेको हिते गॾु थिया आहियूं इहो बि हिक हिसाब सां हिन करे जो साईं सनी ऐं ॿियनि इहा कोशिशि कई आहे त संदनि वॾनि जे विरसे खे कंहिं न कंहिं तरीक़े सां अॻिते बि पहुचाइजे, महफ़ूज़ बि कजे ऐं शायदि उन मूं वरी के नयूं शयूं वधी सघनि ऐं निकिरी सघनि। बिल्कुलु साॻीअ ई तरह ही त हिकु शख़्स जे विरसे जी ॻाल्हि आहे, पर क़ौमुनि वटि बि विरसो हूंदो आहे ऐं असां वारी क़ौम वटि बि विरसो आहे। हाणे विरसे जी आम तौर ते विरछ हिकु हिसाब सां कई वेंदी आहे त हिकिड़ो मटीरियल ऐं इमटीरियल विरसो। मटीरियल या मादी विरसो उनखे चइबो आहे जंहिंखे तव्हां हथु लॻाए सघो, जेको आहे साम्हूं मौजूदु हुजे ऐं माना उहो मटीरियल ई आहे। ऐं ॿियो वरी अहिड़ो विरसो बि हूंदो आहे जेको मटीरियल या मादी मीडियम जे ज़रिए त अॻिते वधी सघंदो आहे, पर उहो इमटीरियल हूंदो आहे जंहिंमें शाइरी, लिखणियूं, कहाणियूं ऐं लोक कहाणियूं ऐं राग ऐं इहे सभु शयूं उनजो हिसो आहिनि, जंहिंमें इल्मु बि अचे थो, जंहिंमें साइंस बि अचे थी, जंहिंमें उहे शयूं जेके असांजी क़ौम में माण्हुनि घणो अरसो अॻे उहे शयूं कयूं हुयूं ऐं असांजी कोशिशि इहा आहे त उन्हनि खे संभाले रखूं ऐं ईंदड़ नसुलनि ताईं बि उन्हनि खे पहुचायूं। हाणे जीअं त इहो तमामु हिकिड़ो वसी छा चइजे इलाइक़ो आहे जंहिंमें तमामु घणियूं शयूं आहिनि जिन खे महफ़ूज़ थियणु घुरिजे, करणु घुरिजे, पर जीअं त को बि इदारो, को बि माण्हू, को बि फ़र्दु, को बि सभिनी खे नथो करे सघे, इन करे कंहिं न कंहिं शइ ते फोकस करण जी ज़रूरत आहे। सो मां ज़ाती तौरु पंहिंजो फोकस इन शइ ते आंदो त असां वटि जेके छपियल किताब आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कजे ऐं इन करण जो ख़्यालु जॾहिं मूंखे आयो इहो 10-15 साल अॻु, जॾहिं मां हेलसिंकीअ में यूनिवर्सिटीअ में कमु कंदो हुउसि, त उते असां किन पंहिंजनि ॿियनि शयुनि में डॉक्यूमेंट्स ऐं किताबनि ऐं ॿियनि शयुनि खे डिजिटाइज़ कंदा हुआसीं। मूं सोचियो त छो न इन खे इस्तेमालु करे पिया जेको कुझु ॼाण हासिलु कई आहे इनखे हिते सिंध में बि अची ऐं इनखे इहो कमु कजे। सो उन दौरान ई वरी मुंहिंजी मुलाक़ात सनीअ सां बि थी। सो हीउ पाण बि इन क़िस्म जो कमु करे रहियो, पर थोरो मुख़्तलिफ़ तरीक़े सां, माना हीअ उन्हनि पुराणनि किताबनि खे खणी वरी रीटाइप करे ऐं महफ़ूज़ करे रखंदो पियो वञे ऐं मां वरी इहो ॾिठो त इन खे करण जो हिकिड़ो ॿियो तरीक़ो इहो आहे त असां स्कैनिंग जे ज़रिए उन्हनि शयुनि खे महफ़ूज़ कयूं। सो इन तरीक़े सां असां ॿिन्ही जी इन मुलाक़ात थी। मां बि हिते मोटी अची ऐं इन माना कम खे शुरू कयो। मूं हिकिड़ो सकाफ़ती मर्कज़ ठाहियो आहे, वताए जो घर, तव्हां मूं किन माण्हुनि ॾिठो हूंदो, ॿुधो हूंदो। सो उते इहो माना रज़ाकार बुनियादनि ते, वॉलंटरी बेसिस ते नौजवान कुझु वेंदा ऐं उन्हनि सां गॾिजी इहो कयोसीं। त पोइ वरी सनीअ चयो त भला हाणे हीअ असां हिकिड़ो इदारो ठाहियो आहे, अचो त इन में गॾिजी अची कमु कयूं, इन जे थोरो स्केल खे वॾो कयूं। बुझो, इहो त वाह जो कमु आहे, ज़बरदस्त आहे। मूंखां अॻु में ई इहो माण्हू पुछंदा हुआ त इहो तो छो इहो कमु खयों आहे? इहो कमु त हिते तमामु वॾा इदारा सिंध हुकूमत जा ठहियल आहिनि साईं, अदबी बोर्ड आहे, सिंधालाजी आहे, लैंग्वेज अथॉरिटी आहे, वग़ैरह वग़ैरह। सो उन्हनि खे करणु घुरिजे। मूं चयो जो उहे कनि हा त मूंखे करण जी ज़रूरत न पई आहे, ऐं जॾहिं उन्हनि करणु शुरू कयो त वरी मां ॿियो कमु खणंदुसि। सो हींअर इन कम खे लॻायूं ऐं इन्हनि इदारनि सां बि राब्तो क़ाइमु कयोसीं, जिन में साईं मुर्तज़ा सियाल साहिबु हिते वेठो आहे, उन वक़्तु सिंधाला जो डायरेक्टर हो। सो उन बि ॾाढो कोऑपरेट कयो ऐं चयो त बाबा इहो बिल्कुलु अचो ऐं तव्हां जेके बि पुराणियूं शयूं आहिनि उन्हनि खे जेको आहे महफ़ूज़ कंदा हलो। ऐं इन तरीक़े सां इहो कमु शुरू कयोसीं। हिते तव्हां ॾिसंदव मथे त हींअर तइदादु जेको आहे अंग 8000 घणा आहे 875 आहे। त इहो हर हफ़्ते तक़रीबन मटिजंदो आहे। जेके बि नवां किताब असां चेक करे ठीकु करे ऐं हिते रखंदा वेंदा आहियूं। सो इन करे इहो आख़िरी न आहे।
अहिड़ी तरह 8-10 किताब अञा पोइते ईअं चइजे त कतार में आहिनि जेके आस्ते आस्ते उन्हनि जी चङी तरह जांच पड़ताल थी त उन्हनि में ग़लतियूं न आहिनि, उहे ठीकु तरीक़े सां थियल आहिनि ऐं उहे हिन में रखंदा वेंदासीं। ऐं कोशिशि इहा ई आहे त इन सां असां सिंधी ॿोलीअ जा जेके बि किताब ऐं रसाला असांखे हथु अचनि उहे स्कैन करे ऐं हिन ते रखंदा वञूं। आमतौर ते इहो पुछियो वेंदो आहे दादा इहे सर्चेबल आहिनि या न, छो जो सॼी दुनिया मां जेके स्कॉलर्स आहिनि या जेके मुहक़िक़ हिननि शयुनि ते कमु कंदा आहिनि उन्हनि जे लाइ सहूलियत सभ खां वॾी इन जे ज़रिए पैदा थींदी आहे त उहे जेके आहिनि से ॻोल्हे सघनि त इन्हनि किताबनि में छा आहे। बदकिस्मतीअ सां ही असां वारा किताब जेके सिंधीअ जा आहिनि ऐं जेके उर्दूअ जा आहिनि उहे सर्चेबल न आहिनि। उहे इन करे सर्चेबल न आहिनि जो इन जे लाइ जेको घुर्बल शइ आहे उनखे चवंदा आहिनि ऑप्टिकल कैरेक्टर रिकग्निशन, जेका सिंधीअ में मौजूदु त आहे पर उहा इन स्केल ते कमु असांखे अञा नथी ॾिए। सो जॾहिं बि जेके वरी असांजा ॿिया इदारा आहिनि यूनिवर्सिटियूं ऐं जेके कंप्यूटर साइंस जा शोबा उहे जेकॾहिं इन में अॻभरा थी ऐं इनखे मुकमिल कनि त इहे मौजूदु जेके बि किताब आहिनि इन्हनि सभिनी खे असां OCR बि करे सघंदासीं ऐं पोइ उहे सर्चेबल बि हूंदा। पर जेसि ताईं ईअं थिए तेसि ताईं अंग्रेज़ी वारा सर्चेबल आहिनि, छो जो उन्हनि जो जेको OCR उहो घणे अरसे खां ठहियलु आहे ऐं उहो मौजूदु आहे, इन करे उन्हनि खे सर्च करे सघिजे थो। पर जेकॾहिं असां ॾिसिजे त ॿियो छा छा आहे, जेका शइ खुटल आहे उहा आहे अख़बारूं। इहे गुज़िरियल सम्झो त 50-100 सालनि में जेके अख़बारूं छपियूं आहिनि उहे अख़बारूं जिन जी माप वॾी आहे, बदकिस्मतीअ सां असां वटि महदूद वसीलनि जे करे जेके स्कैनर आहिनि उहे नंढा आहिनि ऐं उहे इन करे नंढा ऐं मौजूदु आहिनि छो जो उहे सस्ता आहिनि। उहे असां पाण ई वठी आया आहियूं, कुझु सनी वठी आया आहियो, कुझु मां वठी आया आहियूं, कुझु इन तरीक़े सां उन जे ज़रिए कंदा था वञूं। पर अख़बारुनि लाइ तव्हांखे स्कैनर वॾा घुरिजनि जेके काफ़ी महांगा आहिनि, माना घटि में घटि जेको उहो मिले थो $5-6 हज़ार जो मिले थो, जेको फ़िलहालु असांजे हिन मौजूदु जेके असां वटि वसीला आहिनि उन्हनि में उहो नथो थी सघे। पर रसाला जेके सम्झो त 1900 सन खां वठी उन्हनि मूं काफ़ी जेके सिंधाला जंहिं में मौजूदु हुआ उहे असां करे चुका आहियूं। अदा इहे रसाला ॾेखारिजो सिंधी वारा। हाणे हींअर जे ॾिसंदव त इहे 3000 खनि रसाला स्कैन थी हिते मौजूदु आहिनि, जिन मूं तख़मीने मुताबिक़ घटि में घटि 2200 खनि इहे सिंधाला जी मूं खयल आहिनि, उतां खणी ऐं स्कैन करे। उनखां अलावा ॿिया जेके असांखे ॾिनल आहिनि जेके हींअर थोरे जदीद दौरनि जा जिन पब्लिशरनि किन पाण ॾिना आहिनि, कुझु लेखकनि पाण ॾिना आहिनि, कुझु ॿियनि असांखे जिन मदद कई आहे उन्हनि ॾिना आहिनि, या वरी जीअं सिंधी अदबी बोर्ड वारनि ॾिना आहिनि त उहे रसाला गॾे पोइ ही 3000 थी था वञनि। असां अंग्रेज़ी वारा ॾेखारिजो। हाणे मिसाल तौरु अंग्रेज़ीअ जा जेके जर्नल्स ऐं रसाला आहिनि जंहिंमें सिंध मुतलिक़ जेके रसाला आहिनि, इहो सिंधालॉजिकल स्टडीज़ इहे बि पंहिंजे हिन जा आहिनि सिंधालॉजी जा, या सिंध ऑब्ज़र्वर आहे, या सिंध छा चइबो आहे जेको साईं गुलाम मुस्तफ़ा छा कढंदो सिंध क्वार्टरली, उहे बि हिते काफ़ी मिक़दार में मौजूदु आहिनि। ऐं मां वरी सभिनी खे रिक्वेस्ट बि इहा कंदुमि त जेकॾहिं ॾिसनि ऐं उन्हनि में ॾिसनि त को अंग खुटल आहे ऐं उहे तव्हां वटि मौजूदु आहिनि त असांखे ॾियो त उन्हनि खे बि स्कैन करे हिन में ऐड कंदा वञूं। सो बुनियादी तौरु इहो जेको स्कैनिंग वारो पासो जेको मूं करण जी कोशिशि कई आहे ऐं हिन में असां गॾिजी हिन खे अञा अॻिते वधाईंदासीं, त तव्हां सभिनी खे दावत बि आहे त इन खे इस्तेमालु कयो ऐं वधि में वधि इस्तेमालु कयो। हाणे आख़िरी किताबु जेको कल्ह अपलोड थियल आहे इहो साईं ॾहर साहब जो जेको किताबु आहे इंजीनियरिंग हिन जी तारीख़, इहो बि आयो आहे ऐं साईं ॾहर साहब जो फर्ज़ंद हिते मौजूदु बि आहे। असां सोचूं पिया त ईंदड़ हफ़्ते ॾेढ में इन किताब जी बि हिकिड़ी चइजे त तक़रीब हिते रखिजे ऐं उहो किताबु मौजूदु हुजे त जंहिंखे ख़रीद करिणो हुजे उहो ख़रीद बि करे सघे ऐं मतिलबु इन क़िस्म जे इल्म खे वधाइण जी बि कोशिशि कजे।
सो इहे चंद शयूं चवणियूं तव्हां सभिनी जी महिरबानी।